दोस्तों अड़ा ॿिया सिंधी कलाम ॿुधण जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं घंटी जे बटन ते क्लिक करे नोटिफिकेशन ऑल करे ॾियो। पाणी पाणी सिंधी करे कई माण्हू मरी कोन विया। हे मालिक साईं रहमत वारो हाणे तमीं वसाए। हे अल्लाह साईं रहमत वारो हाणे तमीं वसाए। पाणी पाणी सिंधी करे कई माण्हू मरी कोन विया। हे अल्लाह साईं रहमत वारो हाणे तमीं वसाए। हे मालिक साईं रहमत वारो हाणे तमीं वसाए। वाह थिया बंद गाह सुकी विया, माल मथा सभु बुख मरी विया। सिंध सिंधूअ जो ख़ाली थी वियो, अहिड़ो कॾहिं न थियो लका। हे मालिक साईं रहमत वारो हाणे तमीं वसाए। हे मालिक साईं रहमत वारो हाणे तमीं वसाए। पाणी पाणी सिंध करे पई माण्हू मरी कोन विया। हे मालिक साईं रहमत वारो हाणे तमीं वसाए। हे मालिक साईं रहमत वारो हाणे तमीं वसाए। सिंध जो पाणी बंद कयो। कौम सॼीअ जो नारो आहे, पाणीअ लाइ जंग कयो। धरती सुकी फिकर थी वई, केॾो तनाह कया। हे मालिक साईं रहमत वारो हाणे तमीं वसाए। हे मालिक साईं रहमत वारो हाणे तमीं वसाए। पाणी पाणी सिंध करे पई माण्हू मरी कोन विया। हे मालिक साईं रहमत वारो हाणे तमीं वसाए। हे मालिक साईं रहमत वारो हाणे तमीं वसाए। सभई बुढ़ा थिया तुई त ॿुधी सदा। हे मालिक साईं रहमत वारो हाणे तमीं वसाए। हे मालिक साईं रहमत वारो हाणे तमीं वसाए। पाणी पाणी सिंध करे पई माण्हू मरी कोन विया। हे मालिक साईं रहमत वारो हाणे तमीं वसाए। हे मालिक साईं रहमत वारो हाणे तमीं वसाए।
अल्लाह ने